You are watching 12 PM Bulletin. सिंध हाउस इस्लामाबाद ते हमले वारे केस में PTI जा MNAs गिरफ़्तार। इस्लामाबाद हाई कोर्ट MNA अताउल्ला ऐं फ़हीम ख़ान जो अबूरी ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। पुलिस ॿिन्ही MNAs खे अदालती आहते मां गिरफ़्तार करे वरितो। इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश थियण खां अॻु PTI जे कारकुननि ऐं अॻुवाणनि इस्लामाबाद में क़ाइम सिंध हाउस ते हमिलो कयो हो। कराची में गुमॼाणायल नारी दुआ ज़हरा पंजाब के इलाइक़े पाकपतन में मुड़स सूदो हथ। पाकपतन में ज़मींदार के घर से छापे दौरान दुआ ज़हरा ऐं संदसि मुड़स ज़हीर हथ आया। दुआ ज़हरा पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त वालदैन ज़ोरी ॿिए हंधि शादी कराए रहा हुआ। इनकार ते तशद्दुद कयो वेंदो हो। मर्ज़ी सां घरां निकिरी ज़हीर सां शादी कई अथमि। वालदैन जा अख़वा वारा इल्ज़ाम ग़लति आहिनि। दुआ जे वालदैन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त धीउ जी उमिरि 14 साल आहे। खेसि वरग़लाए असांजे ख़िलाफ़ बयान ॾियारायो वियो आहे। धीउ खे कराची घुराए चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो में रखियो वञे। अणधुरी जांच कराई वञे। कराची जे इलाइक़े सोल्जर बाज़ार में गुमॼाणायल नारी दिनार जो भी पतो पइजी वियो। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि दिनार जो पतो लगाइण बाद निकाहनामो हथ करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त नारी दिनार पंजाब जे इलाइक़े विहाड़ी में पसंद जी शादी कई आहे। नारी जी उमिरि 25 साल आहे। दिनार जे वारसनि तरफ़ां खेसि अग़वा करे ज़ोरी शादी कराइण जो इल्ज़ाम। सुप्रीम कोर्ट मशहूर बिल्डर मलिक रियाज़ ख़िलाफ़ फ़ौजदारी केस दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त मलिक रियाज़ 2013 में ग़ैर क़ानूनी तौर ओपिल मनसूबो शुरू कयो। 3000 माण्हुनि खां दरख़्वास्तूं वरितियूं वयूं, पर अॼु ताईं न बैलेटिंग थी न ई पैसा वापसि कया विया। बोर्ड बेसन पुलिस भी बिल्डर ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार कयो। सेशन कोर्ट ऐं हाई कोर्ट भी केस लाइ दाख़िल दरख़्वास्तूं रद्द कयूं। अदालत हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार ॾींदे मलिक रियाज़ ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो। लाहौर की अदालत अगुणे DG FIA बशीर मेमण के बेडोही करार ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान FIA तरफ़ां अदालत में पेश कयल रिपोर्ट में बशीर मेमण के इल्ज़ामनि खां आजो करार ॾिनो वियो। रिपोर्ट में FIA जो चवणु आहे त जांच में बशीर मेमण मथां लॻायल इल्ज़ाम साबित न थिया आहिनि। अदालत तरफ़ां आजो करार ॾियण बाद बशीर मेमण अबूरी ज़मानत लाइ दरख़्वास्त वापसि वठी छॾी। अमरीकी टेक्नोलॉजी कंपनी टेस्ला के अरबपति सरबराह एलोन मस्क माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर ख़रीद करे वरिती। ट्विटर के बोर्ड वेबसाइट $44 अरब में विकिणण की मंजूरी ॾेई छॾी। एलोन मस्क ट्विटर ते मुआहदे जो ऐलान कंदे चयो आहे त इज़हार की आज़ादी फ़ाल जमहूरियत जो बुनियाद है। ट्विटर डिजिटल टाउन स्क्वायर है जिते इंसानियत के मुस्तक़बिल लाइ अहम मामलों ते बहस थींदो आहे। नवा फीचर्स आणे एल्गोरिथम जो खुलल सोर्स ठाहे ऐं जाली बूट्स के शिकस्त ॾेई ट्विटर जो एतमाद वधायो वियो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।